नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त धरती माउ जी बहादुर पुट मेजर राजा अज़ीज़ भट्टी जो 55 शहादत जो ॾियारो अॼु मल्हायो पियो वञे। मुल्क मथां पंहिंजी जान कुर्बान कंदड़ हिन जाबाज़ 1965 में जंग में दुश्मन जे नापाक इरादनि खे खाक में मिलाए छॾियो। 1965 जी जंग जो हीरो ऐं मुल्क ऐं क़ौम जो फ़ख्र राजा मेजर अज़ीज़ भट्टी शहीद 1928 ईस्वी में हांगकांग में अखि खोली। इन जे वालिदिन जो ताल्लुक़ गुजरात सां हो। मेजर अज़ीज़ भट्टी 1948 में पेरी लॉन्ग कोर्स में कमीशन हासिल कई, जॾहिं त 1950 में हिन आला कारकर्दगी ते बेहतरीन कैडेट जो एजाज़ हासिल कयो। उन वक़्त जे वज़ीर आज़म लियाकत अली खान शहीद अज़ीज़ भट्टी खे एजाज़ शमशेर सां नवाज़ियो। अज़ीज़ भट्टी शहीद अज़ीज़ भट्टी 17 रेजिमेंट में शमूलियत इख्तियार कई ऐं 1965 जी जंग में लाहौर जे बरकी सेक्टर में BRB शाख ते मुल्क जे बचाव जो मक़सद फ़र्ज़ अंजाम ॾियण शुरू कया। 6 सेप्टेम्बर 1965 ते शहीद मेजर राजा अज़ीज़ भट्टी ताक़त जे नशे में बुॾल बुज़दल दुश्मन खे अहिड़ो सबक सेखारियो, सॼी दुनिया उन खे यादि रखियो वेंदो। मेजर अज़ीज़ भट्टी दुश्मननि मथां हिक ॿिए पुठियां हमला कया। अज़ीज़ भट्टी पंहिंजे कंपनी समेत 6 ॾींहं ऐं रातूं लाॻीतो दुश्मन खे न सिर्फ़ रोकियो पर खेनि शिकस्त बि ॾिनी। कमांडर ऑफिसर मेजर अज़ीज़ भट्टी खे आराम करण जो न पियो मोकिलियो वियो, पर हिन इहो चई मना करे छॾियो त मुल्क जे लाइ रत जे आख़िरी फुड़े ताईं विढ़ंदुसि। 12 सेप्टेम्बर ते दुश्मन जे हिक टैंक जो गोलो शहीद मेजर अज़ीज़ भट्टी जे खाॿे कुल्हे ते लॻो, जंहिंखां पोइ शहादत माणी। यादि रहे त मेजर अज़ीज़ भट्टी अॻूणे आर्मी चीफ जनरल राहिल शरीफ ऐं शहीद मेजर शबीर शरीफ जो मामो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।